ख़बर मां ॾियूं पीपी लेडीज़ विंग जी अॻवान ऐं MPA फरियाल टालपुर PTI तरफ़ां दाख़िल कयल दरख़्वास्त में सुरख़रू। इलेक्शन कमीशन फरियाल टालपुर जी नाअहली लाइ PTI जी दरख़्वास्त रद्द करे छॾी। फरियाल टालपुर इलेक्शन कमीशन तरफ़ां PTI जी दरख़्वास्त रद्द करण खे सच जी फतह करार ॾिनो आहे। फरियाल टालपुर पारां PTI तरफ़ां दाख़िल कयल पिटीशन में सुरख़रू थियण ते अल्लाह ताला जो शुक्र अदा कयो आहे। अल्लाह ताला मूंखे कूड़े केस में सुरख़रू कयो, इहा कामयाबी सच जी फतह आहे। MPA फरियाल टालपुर चयो त चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं सदर आसिफ अली ज़रदारी जी आहे। इहा जियालनि जी दुआउनि जो समर आहे। अवाम खे संदन हक़ीक़ी नुमाइंदनि खां महरूम करण जी साज़िश नाकाम थी वई। MPA फरियाल टालपुर वधीक चयो त अज़म कयो आहे त अवाम जी ख़िदमत असांजो मक़सदु आहे। क़ाइदे अवाम ऐं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो झंडो हर हाल में बुलंद रखंदासीं। पीपी लेडीज़ विंग जे अॻवान ऐं MPA फरियाल टालपुर PTI तरफ़ां दाख़िल कयल दरख़्वास्त में सुरख़रू। इलेक्शन कमीशन फरियाल टालपुर जी नाअहली लाइ PTI जी दरख़्वास्त रद्द करे छॾी आहे।